नाज़रीन ठुल मामा सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त ठुल जे इमाम शाह पाड़े में हथियारबंदनि जी फायरिंग में एएसआई अब्दुर्रज़ाक गोलो मारिजी वियो। मिलियल ॼाण मूजिबि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि मुआसिरे दौरान ठुल जे इमाम शाह पाड़े में पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में एएसआई अब्दुर्रज़ाक गोलो शदीद ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी एएसआई खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो, मगर ज़ख़्मी पुलिस एएसआई इलाज खां अॻु फ़ौत थी वियो। वाक़िए सबबि इलाइक़े में ॾुख जी लहर। आख़िरी इतलाउनि ताईं पुलिस वाक़े में मुलविस हथियारबंदनि जे पोयां वियल आहे। नाज़रीन ठुल मामा सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त ठुल जे इमाम शाह पाड़े में हथियारबंदनि जी फायरिंग में एएसआई अब्दुर्रज़ाक गोलो मारिजी वियो। मिलियल ॼाण मूजिबि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि मुआसिरे दौरान ठुल जे इमाम शाह पाड़े में पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में एएसआई अब्दुर्रज़ाक गोलो शदीद ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी एएसआई खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो, मगर ज़ख़्मी पुलिस एएसआई इलाज खां अॻु फ़ौत थी वियो। वाक़िए सबबि इलाइक़े में ॾुख जी लहर। आख़िरी इतलाउनि ताईं पुलिस वाक़े में मुलविस हथियारबंदनि जे पोयां वियल आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।